आगामी वाक़े पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लाहौर के दौरे दौरान पार्टी अगवाड़न से मुलाक़ातूं कयूं आहिनि। मकानी चूंड जे तैयारियुनि ऐं तंज़ीम साज़ी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं पियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी अॻूणे वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ सां 1-on-1 मुलाक़ात पिणु कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी राजा परवेज़ अशरफ के मुखातिब थींदे चयो त राजा परवेज़ अशरफ साहब NA 133 अवां जो पहिरियों इम्तिहान आहे। अवां जी कारकर्दगी बेहतरीन रहे। एक रवैया रवां खे आगाह कंदासीं। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लाहौर के दौरे दौरान पार्टी अगवाड़न से मुलाक़ातूं कयूं आहिनि। मकानी चूंडनि जे तैयारियुनि ऐं तंज़ीम साज़ी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं पियूं।